एक शख्स है जो पाकिस्तान के सियासी विर्छ में कढी सके थो ऐं उहो आहे मफ़ामत जो बादशाह। वो एक ही शख्स सदर आसिफ ज़रदारी है। सियासी बहरान में कढण लाइ मफ़ामत की ज़रूरत है। बेनज़ीर भुट्टो आख़िरी किताब मफ़ामत ते लिखियो हो। बेनज़ीर भुट्टो सियासी इंतहापसंदी के रोकियो, ज़रई एमरजेंसी लगाइण वारी तजवीज़ मञण ते वज़ीर आज़म जा शुक्रगुज़ार आहिनि। बिजली गैस जा बिल हुजनि या राशन ऐं इलाज जी हर शइ बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। पीटीआई जो महांगाई वारो मसलो हाणे नाहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वर्सी जलसे के ख़िताब चयाईं, हुकूमत बिजली तक़सीम कंदड़ कंपनियुनि मां जान छॾाई, सूबनि जा अख़्तियार खसण बदिरां वधीक ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वञनि। 27वीं तरमीम के ज़रिए आईनी अदालत जो क़याम पीपल्स पार्टी की कामयाबी है। वफ़ाक़ जा मसला ऐं परेशानियूं असांजूं आहिनि, उहे ख़त्म करणु चाहियूं था। आम माण्हू अॼु बि मुआशी बहरान मां गुज़री रहियो आहे। असां FBR खां वधीक टैक्स गॾु करे सघूं था। अवाम पुछे थो त असांखे कीअं ख़बर पए त मुआशी बहरान ख़त्म थियो आहे। सेप्को, ज़ेप्को, मैप्को जूं ज़िम्मेवारियूं सूबे हवाले कयूं वञनि। भुट्टो जे करे पाकिस्तान खे इहा मिज़ाइल टेक्नोलॉजी मिली जंहिंसां पंहिंजो दिफ़ा करे सघूं था। सदर ज़रदारी चीन मां जहाज़ घुराया जिन भारत जा जहाज़ किराया। 9 मई जहिड़ा हमला ऐं इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण सियासत जे दायरे में नथो अचे। सियासी विर्छ सां मुल्क खे नुक़सान थी रहियो आहे। हम जंग के मैदान के लिए खुद तैयार हैं, हम खुद हथियार लेके लड़ने के लिए तैयार हैं। तो ये भूल जाओ कि रोटी होगी गोली होगी, रोटी होगी गोली होगी। हम गोलियां मारेंगे, तुम क्या गोली मारोगे? 4 दिन तुम्हारी टांगे नहीं खड़ी हो सकी, 4 दिन तुम जंग ना कर सके। इतनी बड़ी इकोनॉमी, 10 गुना हमसे बड़ा मुल्क अपने आप को कहलाते हो, मगर वो दिल गुर्दा कहाँ से लाओगे जो हमारे चीफ का है, जो हमारे प्रेसिडेंट का है, जो हमारे PM का है, जो हमारे चेयरमैन का है। अगर दोबारा कभी भी पाकिस्तान को जरूरत पड़ी, कभी भी हमारी धरती माँ को जरूरत पड़ी, तो हम अपनी सब जान माल धन सबको लगाने के लिए तैयार हैं। असां फौज जो अहिड़ो सरबराह बणायो जंहिं भारत के मुंह तोड़ जवाब ॾिनो। नरेंद्र मोदी के ख़बर पइजी वई त असां पाकिस्तान जो दिफ़ा ॼाणूं था। भारत 4 ॾींहं जी जंग बि पंहिंजे पेरनि ते न बीह सघियो। कंहिं गिची में हथु विधो त जवाब ॾींदासीं ऐं मुल्क जे दुश्मन खे पाण गोलियूं हणंदासीं। कंहिं पाकिस्तान मेरी अक्सां ॾिठो तो यादि रखे त हिते ज़रदारी वेठो आहे। असां भारत जा वधीक जहाज़ किराए सघूं पिया, पर असां थोरो रहम कयो, विसारे छॾियो। मानी हूंदी गोली हूंदी, गोलियूं असां हणंदासीं। सदर ज़रदारी जो शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वर्सी जलसे खे ख़िताब चयाईं। पीपल्स पार्टी जे ही ॾींहुं बीबी जी शहादत ऐं बीबी ऐं पीपल्स पार्टी खे बचाइण जो ॾींहुं आहे। हीउ ॾियारो पाकिस्तान बचाइण जो ॾियारो आहे। असां पाण ॿिड़ी पाकिस्तान खे बचाइण जे लाइ तयारु आहियूं। मोदी खे ख़बर पइजी वई त पाकिस्तान मज़ाक़ न आहे। कॾहिं बि मुल्क खे ज़रूरत पई त जान ऐं माल क़ुर्बान करण खां न खिबाईंदासीं। गड़े खुदाबख्श भुट्टो में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी 8वीं वर्सी। सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इहो चवणु ग़लति आहे त शहीद राणी जा क़ातिल इल्ज़ाम ते न आहिनि पहुता। PTI वारा हिकु शख़्स पोयां न लॻनि। मुल्क में ॿिया बि मसइला आहिनि। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो त पीपल्स पार्टी अॻिते वधंदी रहंदी, घटि न थींदी। असीं हिन मुल्क जा रखवाला आहियूं। PP अॻवान राजा परवेज़ अशरफ चयो त बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे मुकमल करण जी भरपूर कोशिश कई वेंदी। कुछ माण्हू हुकूमत वञण बाद आपे मां ॿाहिरि निकिरी वञनि था। ही कहिड़ा पाकिस्तानी आहिनि, ॿाहिरि वेही मुल्क ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था। इन्हनि माण्हुनि खे पीपल्स पार्टी जी सियासत मां सिखणु घुरिजे। PP अॻवान सैयद क़ाइम अली शाह चयो त जेको ॾियारो मनहूस ॾियारो आहे, अहिड़ो ॾियारो वरले न अचे। वक़्तु आहे त जमहूरियत जिदोजहद तेज़ करियूं। पीपल्स पार्टी ही मुल्क खे बचाए सघे थी। नैयर बुखारी, हुमायूं ख़ान, शहरी रहमान ऐं ॿियनि PP अॻवाननि जो वर्सी जलसे खे ख़िताब।
पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अरिड़हीं वरसी मल्हाई पई वञे। गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में वरसी जो मुख्य जलसो अवाम जो समुंड उथली पियो। हर पासे जीए भुट्टो ऐं ज़िंदा है बीबी ज़िंदा है जे नारनि जी गूंज। मुल्क जे कोट कुछ मां पीपी जे जियालनि पारां पंहिंजी क़ाइद शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे लुढ़क ऐं सुॾकर सां वेठा पेश। सदर आसिफ ज़रदारी बीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे वेठा पेश। सदर आसिफ ज़रदारी शहीद राणी जी अरिड़हीं वरसी जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान में जमहूरियत जे लाइ लाज़वाल कुर्बानियूं ॾिनियूं। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो आइन पार्लियामेंट ऐं अवाम जे वोट ॾियण जे हक़ जो दिफ़ा कयो। ग़रीब हारी मज़दूर बेनज़ीर भुट्टो जी सियासत जो मर्कज़ हुआ। बेनज़ीर भुट्टो फ़िरक़े परस्ती ऐं अदम बर्दाश्त ख़िलाफ़ सघारो आवाज़ हुई। शहीद राणी जो इंतिहा पसंदी ख़िलाफ़ मौक़िफ़ तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे, उहो शहीद बेनज़ीर भुट्टो जो पैगाम हो। बेनज़ीर भुट्टो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी हिम्मत ऐं हमदर्दी जो नालो हुई। संदसि अज़ीम कुर्बानी रत सां लिखियल अहद आहे त पाकिस्तान में जमहूरियत कॾहिं बि हथियार न फिटा कंदी। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो सिर्फ़ हिकु अॻवान न हुई, पर जमहूरियत जी बेख़ौफ़ आवाज़, मज़लूम जो उम्मीद, आमरत, इंतिहा पसंदी ऐं अदम बर्दाश्त ख़िलाफ़ मज़हमत जी नाक़ाबिल शिकस्त अलामत हुई। बेनज़ीर भुट्टो जमहूरियत अवामी हक़नि ऐं वफ़ाक़ी पाकिस्तान जे इस्तेहकाम लाइ बेमिसाल जिदोजहद कई। बेनज़ीर भुट्टो सियासी अमल में भाईचारे खे हथी ॾिनी, जेका वाखाण जोॻो अमल आहे। संदसि सियासी मिरास में उबुलवतनी जो जज़्बो वाज़े आहे। उन इरादे जो वर्झाव करियूं था त रवादारी, बर्दाश्त, क़ानून जी हुकुमरानी ऐं अवामी भलाई जे सफ़र खे अॻिते वधायो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो पारां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते खेसि भेटा पेश कई हुई। मुस्लिम नून जो वफ़द भी शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी तक़रीब में शिरकत कई। स्पीकर क़ौमी असेंबली अयाज़ सादिक जो चवणो त सियासत में पीपल्स पार्टी सां घणो कुझु सिखियो आहे। पीपी ऐं नून लीग में टिकी इनिंग्स खेॾण जो इरादो आहे। पीपल्स पार्टी जी मदद सां स्पीकर थियो आहियां। सदर आसिफ ज़रदारी सां ज़ाती तालुक़ आहे। मूंखे ख़बर न आहे त 28वीं तरमीम अची रही आहे। राणा सनाउल्ला चयो आहे त कंहिंखे इजाज़त न हूंदी त उहो जेल में वेही डफेड़ पखेड़े पीटीआई वारा ॻाल्हियूं कनि या न, उहो उन्हनि जो फ़ैसिलो आहे। हिकु टेबल ते वेही ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। जमहूरियत ॻाल्हियुनि सां अॻिते वधंदी आहे। स्टेट बैंक जी अॻूणी गवर्नर शमशाद अख्तर लाॾाणो करे वई। दिलि जे दौरे सबबि स्टेट बैंक जी पहिरीं औरत गवर्नर लाॾाणो करे वई। शमशाद अख्तर स्टॉक एक्सचेंज जे चेयरमैन तौरु चेयरपर्सन पिणु हुई। हैदराबाद में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते तस्वीर नुमाइश सक़ाफ़त सियाहत नवाज़रात ऐं आर्काइव खाते पारां कोठियल नुमाइश में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सियासी जिदोजहद, अवामी ख़िदमतुनि ऐं तारीख़ी घड़ियुनि खे तस्वीरुनि ज़रिए उजागर कयो वियो। नुमाइश जो मक़सदु नौजवान नस्ल खे बेनज़ीर भुट्टो जी क़ुर्बानियुनि, उसूलनि ऐं जिदोजहद खां आगाह करणु ऐं शहीद अॻवान जी यादि खे ज़िंदा रखणु आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो बलूचिस्तान जे ज़िले पंजकोर में ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस जी इतला ते बलूचिस्तान जे ज़िले पंजकोर में ऑपरेशन कयो आहे। इस बयान मूजिबि ऑपरेशन दौरान भारतीय हामी 4 दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई दहशतगर्द हमलनि में मुलविस हुआ। इलाइक़े में मौजूदु ॿियनि दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी। पाकिस्तान नेवल अकेडमी में 124 मिडशिपमैन ऐं 32 शॉर्ट सर्विस कमीशन कोर्स जी पासिंग आउट परेड कमांडर रॉयल बहरेन नेवल फोर्स एडमिरल अहमद मोहम्मद इब्राहिम आल बिन अली ब्रिड जो मुआइनो कयो। कैडेट्स पाक बहरिया जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ खे सलामी ॾिनी। कमोडोर ज़ियाउर रहमान जो चवणु आहे त पाकिस्तान नेवल अकेडमी फ़ख्र जो इदारो आहे। पाकिस्तान मां ऑफिसर कैडेट उमर मुख्तार खे चीफ ऑफ द नेवल स्टाफ गोल्ड मेडल ॾिनो वियो। इराक मां ऑफिसर कैडेट अलज़हबी फत हसाम फरीद खे चीफ ऑफ नेवल स्टाफ गोल्ड मेडल ॾिनो वियो।
बैरागी सरवर सिंधी जे विछोड़ खे 29 वरे ब्याह में विया संदसि ॻायल गीतनि जी अॼु पुन पुर्छ में हाक।